अब्दुलक आज़ाद तरफ़ां सभिनी खे भलीकार। अचो त 17 सबक में सिंधी अलबे सां ये जा आवाज़ पढ़ूं। ए, बे, बे, भे, ते, थे, टे, ठे, से, पे, जे, ये, झे, ñे, चे, छे, हे, खे, दे, धे, डे, डे, ढे, जे, रे, रे, जे, से, शे, से, जे, ते, जे, ए, रे, फे, फे, के, खे, गे, गे, घे, ङे, ले, मे, ने, णे, वे, हे, ए, ये। वधीक वीडियो ॾिसण लाइ सिंध टुडेज़ जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। उन खां अलावा हिन वीडियो जो PDF किताब डाउनलोड करण लाइ सिंध टुडेज़ जे टेलीग्राम चैनल ते अचो ऐं वधीक राब्ते लाइ सिंध टुडेज़ जो Gmail अकाउंट इस्तेमालु कयो।